अच्छा हाफ़िज़ साहब, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माण्हूअ जो जेको आहे चूंड ऐं परख जेका आहे उनजी ख़िदमत जे बुनियाद ते हुजे, बाक़ी दीनदारी जे हवाले सां उहो भली केॾो बि माना मुजरिम हुजे, करप्ट हुजे, कबीरा गुनाह उनखे हुजनि, माना दीनदारी जे हवाले सां कोई हिकु सिकिड़ो बि उन में परख नाहे करणी। पाकिस्तान जमहूरी मुल्क आहे, असांजो जमहूरी आइन आहे। जमहूरी मुल्कनि में ईअं ई थींदो आहे त जेको अवाम जे लाइ बहितर नुमाइंदो हुजे उनखे वोट ॾिबो आहे। मतिलबु आहे जमहूरी मुल्क आहे, इस्लामी मुल्क न आहे। जमहूरी मुल्क आहे, जमहूरी रवायतनि में ईअं ई थींदो आहे त बहितर माण्हूअ खे वोट ॾिबो आहे। जेको मुस्लमान बि हूंदो, इस्लामी मज़हबी माण्हू बि हूंदो, उन्हनि में बि जेको आवाम जी घणी ख़िदमत कंदो, सुठी ख़िदमत कंदो, उनखे वोट ईंदो न। माण्हू हमेशह वोट पंहिंजे इन बुनियाद ते ॾींदो आहे त मूंखां असां माण्हुनि जे लाइ आवाम लाइ बहितर माण्हू केरु आहे। हा वैसे उहो ठीकु आहे उस्ताद मोहतरम, पर असां जॾहिं सम्झूं था पिया त जेको मुरवज जमहूरी सिस्टम आहे उहो इस्लाम जे उन्हनि तक़ाज़ाउनि जे मुखालिफ़ आहे, पूरो हमांग न आहे। पाकिस्तान जो इस्लाम दस्तूर को गैर इस्लामी न आहे, इस्लामी जमहूरिय पाकिस्तान आहे। इस्लामी जमहूरिय पाकिस्तान आहे। इस्लाम बि ईअं ई चवे थो, लाज़िमन जेको माण्हू कैंडिडेट हूंदो मुस्लमान ई हूंदो। लाज़िमन हू जॾहिं मैदान में अचे थो, कंहिं बि पार्टी टिकेट अचे थो, उहो आवाम जो जेको आहे सो ख़िदमत जे लाइ जे जज़्बे सां अचे थो। हाणे हुन में चूंड करणी आहे वोटर खे त बहितर खां बहितर केरु ख़िदमत कंदो। ख़िदमत कहिड़े क़िस्म जी साईं, मूंखे सम्झ में ॻाल्हि अवाम जे बुनियादी हुकूक जी, जो अवामी जे बुनियादी इंसानी बुनियादी हुकूक जो रखवालो कहिड़ो नुमाइंदो थी सघे थो, मुल्क जे आइन जी पासदारी केरु करे सघे थो, आम माण्हू खे फ़ाइदो केरु पहुचाए सघे थो, बहितर इहो मक़सदु इहो ई वञी बीठो त माण्हू जॾहिं वोट ॾियण महिल निकिरे त उन में इन क़िस्म जी ॾिसण जी का ज़रूरत न आहे त उहो नमाज़ बि पढ़ंदड़ आहे या न, रोज़ा बि को रखंदड़ आहे या न, हज जी सादत हज जी ताक़त हूंदे बि हज कंदड़ आहे या न, शराब पीअंदड़ आहे या न, माना इन हवाले सां कुझु बि न ॾिसे, बसि इहो ई ॾिसे त माण्हुनि सां मेल जोल रखे थो या माण्हुनि जी ख़िदमत करे थो बसि या न, इहा छड़ी ॾिसे। इन बुनियाद ते वोट पवंदो आहे। इन बुनियाद ते ई पवंदो आहे। छा तव्हां जॾहिं कंहिं फ़ैसिले में माण्हू खां शादी वठंदा आहियो, छा इहा ॾिसंदा आहियो छा नमाज़ पढ़े थो या न, हज कयो अथई या न? अच्छा हा, इहा शइ कोन ॾिसी वेंदी आहे। जमहूरी मुल्कनि में न थींदो आहे। साईं मूंखे इहो बि थोरो नाज़रीन खे सम्झायो, असां बि सम्झणु चाहियूं था त इस्लाम में माना हिकिड़ी इस्लाम जी डिघी तारीख़ आहे, ख़ुलफ़ा जी बि चूंड थींदी रही आहे, त उन में चवंदा अहलुर राय खां राय बि वठिबी आहे, वोट बि माना को हर एरे गेरे नथू खेरे खां राय जो कोई बि माना कॉन्सेप्ट इस्लाम में न आहे। राय जे लाइ बि कुझु मुंतख़ब चीदा माण्हू हुजनि जिन खे जेकी राय ॾियनि। इहो पुराणे तमदुन जी रवायत ई उन दौर जे अंदरि मुंतख़ब माण्हू यानी जेके अरबाब हिल अक़दा यानी माण्हू जिन जे कंट्रोल में हुया, उन्हनि खां राय वरिती वेंदी, उन मख़सूस माण्हुनि खां। हिन वक़्तु उन वक़्तु जमहूरी दौर न हो। इस्लाम जमहूरी कल्चर त पैदा कयो पर जमहूरी दौर पैदा न कयो। हाणे जमहूरी दौर आहे, जमहूरी मुल्कनि जे अंदरि ईअं ई थींदो आहे। असां जंहिं दुनिया में जीऊं था, जंहिं हालात में हिन वक़्तु आहियूं, हिन वक़्तु जेको मामिलो आहे उहो जमहूरी मुल्क आहिनि। उते इहो ॾिठो वेंदो आहे त बहितर ख़िदमत केरु करे सघे थो, अवाम उन्नास। हिनखे इस्लाम उन सां गॾियो न, इस्लाम जा उसूल तमदुन जे तब्दीलीअ सां तब्दील थींदा आहिनि, रवायातूं तब्दील थींदियूं आहिनि, अक़दार तब्दील थींदियूं आहिनि। इहो डिघो बहस आहे। अच्छा साईं मोहतरम, इहो बि ॿुधायो त जेके अॼुकल्ह आलिमे दीन या मज़हबी पार्टियुनि जा जेके उमेदवार बीहनि था इलेक्शन में, त उहे जेके माण्हुनि खे इहो चवंदा आहिनि त तव्हां वोट असांखे ॾियो, हू जेके आहिनि लादीन ऐं गैर दीन माण्हू आहिनि, इन्हनि खे वोट ॾींदव त गुनाहगार थींदव, त पोइ तव्हांजे इन ॾिनल नज़रिए मुताबिक़ त उन्हनि जो मौक़िफ़ ग़लति आहे? इहो कंहिंखे लादीन चवणु, बेदीन चवणु, माना इहो
पंहिंजो पाण खे ई मुस्लमान सम्झणु फला तुज़क्कू अनफुसकुम क़ुर चवे थो। पाण खे छो था पंहिंजी पाकाई खे थो माण्हू वधाइणु खपे, हमेशह पाण ते तवजो ॾियणु खपे। कंहिंखे इहो कंहिं बेदीन आहे, इहो मां केरु थींदो आहे मां कंहिंजे लाइ बेदीन जो फ़ैसिलो कयां? इहो कंहिंखे हक़ बेदीन मतिलबु दीन ते अमल न कंदड़, ज़ाहिरी त असर नज़र ईंदो न, निमाज़ नथो पढ़े, ॿी शयूं। इहो वोटर खे ॾियणु खपे, कैंडिडेट खे कोन चवणु खपे। वोट खे पंहिंजो ख़्यालु करणु खपे त हीउ बहितर आहे या न। हा त सर वोटर खे बि त डायरेक्शन आले इल्म माण्हू ॾींदा न, त बाबा गुस्सो न होॾे न वञो। आले इल्म जी खे इहो करणु खपे त सिर्फ़ु हुनखे राय माण्हू खे ॾियनि था, बहितर माण्हू खे चूंडियो। हाणे माण्हू पाण फ़ैसिलो कंदो बहितर केरु आहे। अच्छा, इहा तव्हां हिकिड़ी आम ॻाल्हि कई उस्ताद। ॿियो असांखे इहो बि नाज़रीन खे सम्झायो त असां में जमात इस्लामी में त इहो कॉन्सेप्ट आहे त पंहिंजो पाण खे उमेदवार तौरु पेश करणु ई हिकिड़ो गुनाह ऐं ग़लति तस्वर कयो वेंदो आहे। हाणे हे जेके उमेदवार आहिनि उहे माना बरमला जरी चवंदा आहिनि त मूंखे वोट ॾियो ऐं मां तव्हांजी वधीक ख़िदमत कंदो त मां वधीक हक़दार आहियां, त इहो चवणु ठीकु आहे? न, चवणु ठीकु न आहे। असांजो जमात इस्लामी जो पुराणो बुज़ुर्ग हुयो मौलाना अमीन हसन इस्लाही साहिबु, मोहतरम जावेद गांधी साहिब जो उस्ताद। उहो बि जमात इस्लामी जो मरकज़ी नाइब अमीर हुयो। उनजे खे जॾहिं लाहौर में जमात इस्लामी ॾे पुट कयो, तव्हां फारम भरायो, त हू वाज़े चई त मां माण्हू खे ईअं कोन चवंदुमि त मां बहितर आहियां मूंखे वोट ॾियो। माण्हुनि खे मां चवंदुमि मां आयो आहियां, जेके मूंखे बहितर सम्झो था त मूंखे वोट ॾियो। माना हाणे जेकॾहिं जमियत उलमा इस्लाम वारनि खे असां इन मुताबिक़ ईअं चवणु घुरिजे, कंहिं पार्टी जो नालो न खणणु खपे या कंहिं फ़र्द जो नालो न खणणु खपे, इहे हिकु जनरल राय आहे। जनरल माना जेको आहे हिकिड़ो उसूल आहे। जनरल उसूल आहे त माण्हुनि खे सोचणु खपे, वोटरनि खे सोचणु खपे केरु बहितर आहे, इहो उनजी राय कमु ईंदी। अच्छा सर, मतिलबु आहे जेको मुरवज सिस्टम में जेका राय जो जेको अख़्तियार आहे हर क़िस्म जे माण्हूअ खे ॾिनल आहे, माना केॾो बि करप्ट हुजे, माना मतिलबु आहे त को ॾोही इवन माना जेल में जेके पिया आहिनि अंदरि उन्हनि खे बि वोट जो अख़्तियार माना ॾिनो वेंदो आहे। त इहो वोट जो माना हर कंहिंखे जेको मुरवज सिस्टम आहे ठीकु आहे? मुंहिंजे ठीकु न चवण सां छा उहो तब्दील थी वेंदो? इहो आहे, इहो हले थो। जमहूरी मुल्कनि में ईअं ई थिए थो ऐं थींदो रहे थो। ठीकु आहे या न, इन लाइ त अल्लामा इक़बाल जो उहो कौल पढ़ो खे ॾिसो त हिन जमहूरी अंदरि सरनि खे ॻणियो वेंदो आहे, तोड़ियो न वेंदो आहे। सुप्रीम कोर्ट जे जज जो उहो ई वोट आहे त गॾ गाॾे वारे पकोड़े वारे हिकु राय आहे। जमहूरियत में ईअं आहे, मौजूदु जमहूरियत में ईअं आहे, ईअं हले थो। इनखे असां तब्दील नथा करे सघूं। पर जेके मुंतख़ब जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि कानून साज़ी कई आहे, त असां अहिड़नि नुमाइंदनि खे हटायूं न जॾहिं अहिड़े क़िस्म जी कानून साज़ी कई आहे। या छा अमेरिका जो बि तव्हां हटाईंदो? छा दुनिया में जेके बि जमहूरी मुल्क आहिनि तव्हांजी राय कमु कंदी? जेके ताक़तवर मुल्क आहिनि उते थिए थो, ईअं आहे। तव्हां पंहिंजी क़ौम खे, असांजो कमु इहो आहे क़ौम खे शऊर ॾियो, क़ौम खे एजुकेट कयो, क़ौम खे सम्झायो त वाह तव्हां बहितर खां बहितर माण्हू जी चूंड कयो। असांजो कमु इहो आहे। हा, महिरबानी साईं, तव्हांजी वॾी तव्हां अहम जेको आहे राय खां आगाह कयो। माण्हू जेके ख़ासि करे PS नमत हल्के गड़ियासीन जो हिकिड़ो आम इशू आहे वोट, उन हवाले सां तव्हां क़ीमती आरा खां नवाज़ो। वॾी महिरबानी। शुक्रिया।